अस्सलाम वालेकुम यूट्यूब दोस्तों भी तव्हां खैरियत सां हूंदा। दोस्तों थोरो मुंहिंजो आवाज़ ज़ुकाम जे करे ॻरो या मुंझल नज़र थो अचे, ॿुधण में ईंदो तव्हांखे। सो अर्ज़ु कंदो आहियां अॼु मां ॿ नवां किताब जेके अॼु मूं वटि 8 सेप्टेम्बर ते किताब थी अॻ में आयल आहिनि, पर जीअं त मूं वटि जेके अचनि था त मां उन्हनि तबसरो जेके मां पाण घुरायां थो पढ़ां थो त मां तबसरा उन्हनि ते थो रखां, बाक़ी ॿियनि ते न। हीअ हिकिड़ो किताबु आहे वैसर जी यादगीरी, बेरूत लिबनान जी डायरी। असांजे मशहूरु जेको शाइरु आहे महमूद दरवेश, उन जे बारे में तव्हांखे ॾाढो मतिलबु करे मालूमात न आहे त मां हीअ किताबु पढ़ी पोइ तव्हांखे इन जे बारे में वधीक मालूमात रखंदुसि। ऐं ॾाढो ज़बरदस्त किताबु आहे ऐं जेको आहे सो हर हिकु खे पढ़णु ऐं सांढण जहिड़ो, रखणु जहिड़ो, लाइब्रेरी में घर में रखणु जहिड़ो, हर कंहिंखे पढ़णु जहिड़ो किताबु वैसर जी यादगीरी। हीअ बेरूत डायरी आहे, लिबनान जो शहर बेरूत जेको आहे उन जे जेको महमूद दरवेश जूं यादगीरियूं आहिनि। ऐं तव्हां लिबनान खां वाक़िफ़ु हूंदा त सदाईं जंग जो शिकार रहियो आहे, जंग जे असर हेठि रहियो आहे लिबनान। ऐं दोस्त जेके किताबनि जा हूंदा वाक़िफ़ु, उहे हिन खां सुठे नमूने सां वाक़िफ़ु हूंदा। हीअ दोस्त असांजो कलाल आहे जंहिं माना हिन खे सिंधीअ में तर्जुमो कयो आहे। किताब त अॻ में आयल आहे मार्केट में, पर जीअं ॿुधाईंदो आहे त मूं वटि 8 सेप्टेम्बर ते आयो आहे त हीअ मां तबसरो रखी रहियो आहियां। ऐं ॿियो किताबु आहे असांजो दोस्त ख़ालिद क़ुंभार जा अॻ में बि किताब आया आहिनि, खाना बदोश कबीला। इहा अहिड़ो ॿियो बि किताबु आहे जंहिंजे बारे में मां तव्हांखे मालूमात रखंदुसि। हीअ किताबु ॾाढो इंतिहाई माना ख़ूबसूरत मौज़ू जेको आहे सो हिन जो आहे, मूं दिलचस्प मौज़ू मुंहिंजे लाइ ख़ासि करे किताबु पढ़ंदड़ हर माण्हू लाइ हिन जो जेको आहे सो ज़बरदस्त जेको आहे किताब जो मौज़ू आहे। किताबु लेखक ऐं पढ़ंदड़ अट्रैक्शन थो करे, जेके पढ़ंदड़ हूंदा किताबु उन्हनि जे लाइ हीअ जेका किताबु, छो त मौज़ू ई अहिड़ो आहे न। तव्हां हिन जो सिटराव आहे, हिन में कहिड़ा कहिड़ा मज़मून आहिनि, किताबनि ते, कारी ते, लिखारी ते ॾाढे सुहिणे अंदाज़ सां लिखियलु। मूंखे ख़ालिद क़ुंभार जो जेको आहे सो कलम जा किताब ॾाढो वणंदा आहिनि। हिन जो लिखण जो ॾांहुं ॾाढो मूंखे मुतासिर कंदो आहे, ॾाढो भलो आहे। हीअ जेको सिटराव आहे हिन में मज़मून जेके आहिनि हीअ तव्हांखे मां ॾेखारियां थो। ऐं मां हीअ किताबु यूट्यूब ते मां पढ़ंदुसि, सॼो किताबु मां पढ़ंदुसि। ऐं तव्हां दोस्तनि खे बि चवंदुसि त हीअ किताबु पाण पढ़ो ऐं रखो। हीअ ॿई किताब जेके आहिनि सो काराइता किताब आहिनि। हीअ दोस्त ख़ालिद क़ुंभार आहे जंहिं हिन किताब खे लिखियो आहे। किताबु कायरात जा मुसाफ़िर, किताबु लेखक ऐं पढ़ंदड़। ॾाढो हिकु त उनवान अट्रैक्शन वारो उनवान आहे दोस्तो, ऐं पढ़ी पोइ वरी राय रख बि त किताब में केतिरो दम आहे। हीअ किताब मां पाण ॿई किताब जेके आहिनि न, थी सघे को महीने ॾेढ खां पोइ मां हीअ ॿई किताब यूट्यूब ते डायरेक्ट पढ़ां। अगरि दोस्त दिलचस्पी वठंदड़ हूंदा त ॿुधंदा, न त को मसइलो कोन्हे। ॿियो अर्ज़ु दोस्तो त यूट्यूब ते मां नओं आयो आहियां ऐं तव्हां मुंहिंजी सपोर्ट कयो यूट्यूब ते, छो त यूट्यूब ते सिंधी आङुर ते ॻणनि जेतिरा आहिनि, जेतिरा मुंहिंजी नज़र में आहिनि। अगरि तव्हां दोस्त सपोर्ट कंदा त अॻिते वधंदासीं। ऐं यूट्यूब जो प्लेटफॉर्म बि असां जीअं ॿिया प्लेटफॉर्म न छॾिया आहिनि सोशल मीडिया जा, ईअं ई असांखे यूट्यूब जो पासो बि न छॾणु घुरिजे। ॾाढो काराइतो पासो आहे, इन ते असांखे ध्यानु ॾियणु घुरिजे। हीअ ॾाढा अहम किताब वैसर जी यादगीरी, बेरूत डायरी, महमूद दरवेश, कारी रात जा मुसाफ़िर। किताब लेखक ऐं पढ़ंदड़ ख़ालिद क़ुंभार जंहिंजो राइटर आहे। वीडियो वॾी थींदी पई वञे, माशाल्लाह। वीडियो खे लाइक, कमेंट ऐं शेयर कंदा तव्हांजा लख थो।